अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाग जन्नत में मुस्तफा मुस्कुराते जाएंगे। अरे फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। या रसूल अल्लाह तेरे कदमों में दम निकल जाए मेरा और दम निकलने से दीदार हो जाए तेरा। वाह क्या बात मदीने की। अरे सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी। मुर्शिद का गम मेरे सीने में है। बड़ी खुशकिस्मती है हमारा मुर्शिद मदीने में है। मुसांगा जी करे मुझे दिलबर हबीब नूरानी नजीब मदीने वाले साईं दे इश्क ई मोहब्बत सा दुरूद शरीफ जो नजरानो पढ़ा। सल्लल्लाहु अलैका या पढ़ो या रसूल अल्लाह। पढ़ो वा सल्लम जेके दुरूद अचे थो तो बुलंद आवाज़ सां पढ़ाए। सल्लल्लाहु अलैका या चो या रसूल अल्लाह। पढ़ो वा सल्लम वाला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।
बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो। अवां सभिनी सजन खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। ॾाढा त वालेकुम सलाम चओ। जीअं त मूं आजिज़ बेकार अवां जमायत सगोरी जे आॾो हिकु अल्लाह जे कलाम मां आयत मुबारका पेश कई आहे। दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार खे इन जे मथां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ फरमाए ऐं तव्हां ई असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ फरमाए। ॾाढे आमीन चओ। थकिजी त कोन पिया? पर जेको थकियो आहे सो ॾाढा सुभान अल्लाह चवे। सुभान अल्लाह। कुझु थकिजी पिया। भले जेको न थकियो आहे सो उहो ॾाढा सुभान अल्लाह चवे। बस आवां जो घणो टाइम न वठबो, इंशाअल्लाह ताला मुख़्तसर टाइम में इजाज़त वठंदासीं। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम साईं मिठड़े मान वारे साईं मोहम्मद सालिह सोलंकी साहब ऐं मिठड़ो मान वारो साईं मौलादा गाहो साहब, अल्लादा गाहो साहब ऐं मोहम्मद यूनुस गाहो साहब ऐं हज़रत अल्लामा मौलाना साईं अल्ताफ हुसैन सिकंदरी साहब ऐं हिन महले वारा कॉलोनी वारा इन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं जो मूं बेकार खे करीम जो बचड़ो समझी करे घुराए महबूब जे आशिक़नि जो दीदार कराए। हेड़ियूं महफ़िलूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि, हिन महफ़िलुनि में भाग वारा ईंदा आहिनि। अॼु पंहिंजा बिस्तरा छॾे करे पंहिंजूं निंड्रूं फिटाए करे अची महबूब जे बचन जे ज़िक्र ॿुधण जे लाइ अची हेठि पट ते वेठा आहियो। अॼु यकीन समझो जिन जी महफ़िल में आया हो उहे ख़ाली झोलियूं तो असांजूं रहमत सां भरे छॾींदा। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो, तो असां सुन्नी खुश नसीब आहियूं जो अल्लाह ताला तो असांखे इहे दरवाज़ा नसीब फरमाया। थोड़ो आवाज़ भी दे सदा वडी महिरबानी। प्यारा दोस्तों, मुझे महबूब मदीने वाले साईं फरमाया रजब शहरुल्लाह शोबान शहरी व रमदान शहर उम्मती। शोबान रजब अल्लाह जो महीनो आहे, शोबान मां मदीने वाले साईं जो महीनो आहे, रमज़ान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। कोई शोबान जो महीनो हले पियो, वॾे बरकतुनि वारो अज़मतुनि वारो प्यारा दोस्तो महीनो आहे। रब बाज़ार जा लख एहसान जे तव्हां असांखे अल्लाह ताला हीअ हसीन इंसानी सूरत अता फरमाई, इहे बि रब करीम जा लख एहसान जो हसीन सूरत ॾेई करे वरी महबूब मदीने वारे साईं जो उम्मती कयो। वरी इहे बि रब करीम जा लख एहसान जो महबूब जो उम्मती करे वरी पीरनि जे पीर दस्तगीर जो मुरीद करे। ॾाढा भेज दस्तगीर जो नालो। बस इंसान जी हयाती तमामु थोरी आहे। इंसान क़ब्र जो महिमान आहे, क़ब्र हिकु कीड़नि जो घर आहे। चंद ॾींहंनि जे लाइ हिन दुनिया ते आया आहियूं, वरी हली क़ब्र जा महिमान थींदासीं। दुआ कयो त न थोरी ज़िंदगीअ में अल्लाह ताला महबूब ऐं महबूब जे बचन जे दर जी गुलामी नसीब ऐं क़बूल फरमाए। ॾाढा आमीन चओ। प्यारा दोस्तो, के दुनिया जा शख्स चवण लॻा त यार तव्हांजो वलियनि जो दर वरितो आहे, नबियनि जो, त तव्हांखे इन दरनि ते छा थो मिले? बस चवंदा मेरे लिए अल्लाह काफ़ी है। तव्हां नबियनि वलियनि जे पोयां छो लॻायो? बस अल्लाह अल्लाह कयो। हर कंहिंखे पंहिंजा अमल छॾाईंदा, हर कंहिंखे पंहिंजी इबादत छॾाईंदी। मां तो पुछा कयां, जेकर इबादत ते हुजे हा त पोइ शैतान घणी इबादत कई। ॾाढा ॻाल्हा आहिनि वॾे आवाज़ सां। पोइ शैतान एतरी इबादत कई जो दुनिया जे तख़्ते ते अहिड़ी इबादत कंहिं न कई आहे। पोइ उन्हनि जी 6 लख साल जी इबादत काॾे वई?
गाल्हायो ॾाढा अञा वॾे आवाज़ सां 4 लखनि सां हेॾे तवजो कर 4 लखनि सालनि जी इबादत जेकॾहिं हज़रत आदम खां सवाइ रब क़बूल नथो करे त आम गंदे इंसान जी इबादत मुझे महबूब मदीने वारे साईं नबियुनि जे सरदार खां सवाइ रब पागिया 10-20 सालनि जी इबादत महबूब खां सवाइ कीअं क़बूल कंदो नमाज बाद में आ ज़कात बाद में आ प्यारा दोस्तों ईमानदार वो जो पूरी कायनात का वधिक मुझे महबूब मदीने वाले साईं सां मोहब्बत करे सुभान अल्लाह तेस त ईमानदार न थो थी सके जेसे पंहिंजे दौलत खां मिल्कियत खां औलाद खां वधिक मुझे आका सां मोहब्बत न करे तेस ताईं प्यारा दोस्तों वो ईमान वारो न थो थी सके वो सुन्नी तो असां भागन वारा ॾाढा ॾाढा चओ तो असां भागन वारा आहियूं जो मदीने वारे साईं जी मोहब्बत भी अल्लाह ताला सुन्नन खे नसीब फरमाई त महबूब जे साहबन जी मोहब्बत भी अल्लाह ताला सुन्नन खे नसीब फरमाई अहल बैतन जी मोहब्बत भी अल्लाह ताला सुन्नन खे नसीब फरमाई प्यारा दोस्तों पीरन जे पीर दस्तगीर जी मोहब्बत भी अल्लाह ताला सुन्नन खे नसीब अता फरमाई ॾाढा जो सुभान अल्लाह हाणे चवनि था त नबीअ जे दर ते छा थो मिले अज त अल्लाह जो कुरान बुधाए त महबूब जे दर ते छा थो मिले ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह कुरान पाक इन जी आयत कुछ तशरीह अल्लाह ताला फरमायो वलो अन्नहुम इज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुम रसूलु लवजदुल्लाह तव्वाबर रहीम हाणे अल्लाह ताला तो फरमाए ओ महबूब जरे पांजे जानन ते जुल्म कन पो मां रब तो उन्हनि खे दरवाज़ो दसिया जरे पांजे नफ्सन ते जुल्म कन पांजे जानन ते जुल्म कन पो जा ओ महबूब मां रब तो दस दिया त पो तो मदीने वारे साईं जे दर ते अचन थोड़ो आवाज दे सला ॾाढो तुझे लाउड भलो थो दे अल्लाह से वधाईंदी वॾी महिरबानी या थोड़ो साफ़ करे आवाज ईअं ॾाढा जो सुभान अल्लाह महबूबा पो तुझे दर ते अचन अल्लाह ताला फरमायो मां रब का माफी पो वठन ॾाढा मां रब का माफी पो वठन अग में तू महबूब मदीने वारो साईं इन्हनि जी सिफारिश करे पोइ हिन चयो त नबीअ जे दर ते छा मिलंदो आहे हाणे पोइ रब्बी राज़ी मुस्तफ़ा जे दरवाज़े तां थो थिए वो तू जो 24 कलाक जो तो सिर्फ मेरे लिए अल्लाह ही काफी है वो नबी के दर का सवा रब तो फरमाए महबूबा मां रब का माफी पो वठन ये अग में बीठो आ ॾाढा त जाओ सुभान अल्लाह रब चवे माफी मुस्तफा जे दर ते वञ पो मुखा माफी पो वठन अग में तू महबूब उन जे ला चवी पोइ जे तो मां डायरेक्ट वारो सुभान अल्लाह शुरू समझो था नॉन स्टॉप सुभान अल्लाह काते स्टॉप ही न अल्लाह अकबर प्यारा दोस्तों सुन्नियो तवज्जो कयो पांजे ईमानन के मजबूत कयो ये कप जा किला न थियो जो को जादे छिके हले वञो न अरे बार बार का जुदा थी वञे जबल पाजी जगह छड़े वञे सुन्नी तू पांजे ईमान खा सुभान अल्लाह जो मुझो महबूब मदीने वारो साईं एड़ी त महबूब जी दामन मिली या शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती फिरी तो फरमाए केड़ा भी कबीरा गुनाह थव मां प्रिय सा मोहब्बत थव मां महबूब छडाईंदो सुभान अल्लाह ॾाढा ज़ोर सां तो सुभान अल्लाह पोदा प्रिय रहमत वारो नबी
प्यारा दोस्तों पोहे न जे त अल्लाह जे नबी जे दर ते कुछ कोने रब पाक दर ही महबूब जो दस्यो त मुखा माफी पोगरो अग में महबूब तवां जी सिफारिश करे ठीक आ मां तो तवां का पूछा कया नवाब शाह वारो अल्लाह ताला तवां के व्यापार में भी तेज कयो आ पर इन गाल ते सोचो रब तो फरमाए महबूब तू सिफारिश करे पो मुखा माफी वठन अग में तू न जे ला चओ पो महबूब जेको रहमत वारो नबी पो जेको महबूब सा मोहब्बत तो करे महबूब उनन जी सिफारिश कंदो या जेको बुग़्ज़ तो रखे उन जी सिफारिश कंदो सुभान अल्लाह दादा जो अजा वडे आवाज सुभान अल्लाह पो सुनी तो असा त भागन वारा आयो 24 कलाक ज़बान ते या रसूल अल्लाह जा नारा 24 कलाक दिल भर हबीब सा प्यार जो इजहार त अरे असा दुनिया खातिर सुन्नी पाजी प्यार दोस्तों ईमान जी दौलत न विकणंदो आ या सुन्नी वाहिद जमात जे जे मथा रब जो एहसान आ जो प्यारा दोस्तों दुनिया खातिर सुन्नी दीन न विकणंदो आ पाजा बार बच्चा मुस्तफा जे नाले ता कुर्बान करे अल्लाहु अकबर आवाज घट मुझे छिक्कर दी आवाज से बताया वली में या अली दस्तगीर मां रब का माफी को वठन अग में तू महबूब उन जे ला सिफारिश करे हां सही बोले वली मेहरबानी प्यारा दोस्तों महबूब उन जे ला सिफारिश को मां रब पाक न जो खताऊं भी मेटी दो त पो गुनाहगारी भी मेटे छड़ी दो साधन जो तौबा भी न की कबूल करे छड़ी दो मन महबूब राजी थई त पो गुनाह भी मेट भई पो तौबा भी कबूल थी रही इन जे करे आशिक रड़ कया सुभान अल्लाह जो त मां अर्ज कया हो रहा सुभान अल्लाह ते मुझी तकरीर कोना लगी जो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अल्लाह वाले तो सुभान अल्लाह 24 कलाक अल्लाह अल्लाह करने से अरे अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देता दादा जोर सा जो सुभान अल्लाह कने सीमत वठणो हुंदो त सीमत जे दुकान ते वञणो पवंदो रंग वठणो हुंदो त रंग जे दुकान ते वञणो पवंदो जेकॾहिं प्यारा दोस्तों दुनिया जे कहे प्यारा ज़रूरत जी शयुनि जे लाइ प्यारा दोस्तों तो असांखे ज़रूरत पवंदी त उन जे दुकान ते वञणो पवंदो पर जॾहिं अल्लाह खे राज़ी करणो पवंदो त अल्लाह वारनि जे दर ते हलणो पवंदो दादा जो सुभान अल्लाह कॾहिं कलंदर जे दर ते हलणो पवंदो कॾहिं भिटाईअ जे दर ते हलणो पवंदो कॾहिं सच सरमस्त जे दर ते हलणो पवंदो कॾहिं रोज़ेदारी सरकार जे दर ते हलणो पवंदो त कॾहिं त रब काबिल मुर्शिद आशिक़ अली शाह जे दर ते हलणो पवंदो मथे करे रड़ करे भेजना प्यारा दोस्तों सुनी तो असां भागन वारा आहियूं जो अल्लाह ताला तो असांखे ये बख्तन वारा दर तो असांखे नसीब फरमाया वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह इन जे करे के आशिक शेर चयो सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां ई महफिल महबूब जे शान जी भी आ दस्तगीर जे यारी जी भी आ महबूब जे शान जी आ त बबर हिया अर्ज़ कयो सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां सुभान अल्लाह हो रहा सुभान अल्लाह दे शेर किया सुभान अल्लाह तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा
सुभान अल्लाह ते यहां तक भी मिसरो बुधाया या अली गुरु से दादा सुभान अल्लाह गुरबा जा बाजार में तो दादा सुभान अल्लाह गुरदा तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बजा जिंद जान नबी तुझे शान मथा जोर जोर सा सुभान अल्लाह मेराज तो के जिस्मानी थियो सारो शेर तो के सुबहानी थियो अदा सुभान अल्लाह दादा सारो देह तो ता कुर्बानी थियो सारो देह तो ता कुर्बानी थियो मस्तान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बजा जिंद जान नबी तुझे शान मथा अगते शेर हले केजी दिल थी जवे महबूब जे इश्क में ठरो था या मरो था जेको ठरे थो रण करे सुभान अल्लाह जवे हाने उहो शेर थी तो असा सुन जो इन में अकीदो समाए अल्लाह जे करे ये शेर वणनी लफ्ज वणनी तेड़ी सुभान अल्लाह कजा जो मदीने जी हाज़िरी तो असा जी ना सुभान अल्लाह जे सदके महबूब कबूल फरमाए लफ्ज बुधी करे पो सुभान अल्लाह जा आशिक जादो जवे बिना पाछी जी तुझो पाक जिस्म मक के न बिहण जो तो ते हुक्म लड़ करे जोर सा सुभान वद यूसुफ खां तुझी सूअथियम वद यूसुफ खां तुझी सूअथियम दिसी हुरा तू हैरान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा दादा जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ इते महबूब जे इश्क में तो असां जे रहबर कामिल मुर्शिद आशिक अली शाह जो कलम महबूब जे इश्क में उथियो होरा भेज दस्तगीर जो नारो है थकल नारो न हणे ज़रूरत केड़ी ही जोर सां भेज दस्तगीर जो नारो यो दस्तगीर जो नारो इयो ती आशिकन के ठारे विजंदो दुश्मन जी जेल के भञी विजंदो दादा भेज दस्तगीर जो नारो मुर्शिद छा थो फरमाए घोर घर बार जिंद जान कया सदकी मदियो माल फकीरा हाल कया घोर घर बार जिंद जान कया सुभान अल्लाह जो इमाम मिस्र बुधाया मुझो मुर्शिद तो फरमाए महबूब जड़ो त दुनिया में को मिसल ही कोने सिज हिक पासे आ चंद्र हिक पासे आ महबूब जो मकाम अञा मथे आ मुझो मुर्शिद छा तो फरमाए लफ्ज़ समझ में अचनी त सुभान अल्लाह दे जा नगी सिज जवान नगी चंद्र जवान हुरन के गुलाम जो गुलाम जवान बात
बाकी तो जेड़ो किया इंसान जवान मुर्शिद दूसरी कंपनी वार के समझाएं बाकी तो जेड़ो किया इंसान जवान अची मन भी पड़न सलवात मिया घोरा घर बार दादा जोर सा तो सुभान अल्लाह दो कदे हरणी जा प्या जामिन पवन दिसी जलवा नबिया जा वापस वर गार में नाग जा दंग सिद्धि कसहर हजारे दंग सही पेर पर न कया घोर घर बार दादा जोर सा तो सुभान अल्लाह दो अञा वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह ओ जाबिर जा जोड़ा जीरा थी उथन सुभान अल्लाह दादा तो सुभान अल्लाह दो ना ओ सही कठे में महबूब सा खाए सुभान अल्लाह सुभान कार में नाग जा दंग सिद्धि कसहर हजारे दंग सही पेर पर न कया घोर घर बार जिंद जान गया सदके मदियों माल फकीराना हाल गया घोर घर बार बिजली बोराक आहे मुस्तफा सवार आहे साईं सब नबियन जो सरदार आहे साईं कुल इमामन जो इमाम आहे न लफ्ज़ में शेर में मुझो मुर्शिद बुधाए तो यार आशिक अली शाह जीलानी इए सिंगार कोन कया महबूब के दिसी करे पो सिंगार कया सुभान अल्लाह फरमाए दिसी मुर्शिद आशिक अली शाह सिंगार कया तुझे करे भेज की तमन्ना पूरा तो पूरी तेरी जो अंत एड़ो प्यार दिखार दसई तो सुन्नी एड़ा अल्लाह ताला कामिल तो असा जे नसीबन में अता फरमाया सुभान अल्लाह दादा दादा भेज दस्तगीर जो नारो इन जे करे त असा चवंदा आहियूं ना सुभान अल्लाह ते कीअं तकबीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह त जाओ सुभान अल्लाह दादा जो सुभान अल्लाह बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा इश्क हो वई त चल मदीने दादा जोर सां तो सुभान अल्लाह तुम भी मदीने हलने अल्हम्दुलिल्लाह असा के 15 अरड़ा दिया थींदा मदीने को वापसी दी हाजिरी दुआ कर तो वरी हाजिरी थी फिर ये तरह तुम भी मदीने हलने अरे मां जवान इश्क होवई त तू छा चवने दादा जेके मदीने हलणो आसो ये लफ्ज चवंदो करम थींदो अरे इश्क होवई त इश्क हो वही ता चल मदीने अकुल हो वही ता चल मदीने अरे प्यार हो वही ता चल मदीने नसीब हो वही ता चल मदीने देखी झोंक मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा
नबी दे यारांदा। सुभान अल्लाह तो दस्ते भी हिकड़ो मिसरो बुधाए भला दादा सुभान अल्लाह त जो अब्दुल गफूर तू त दादा सुभान अल्लाह जो आज छा तो जवे जेड़ा आखे हुन पीर ते न जाओ रल उही दे मूल न खा छोड़ो उन्ना दी शादी गमी जो दुश्मन दरबारा दा बन यार नबी दे यारा दा बन यार नबी दे यारा दा दादा तो सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझे दिल पर हबीब यतीमन जी यार जो उम्मत जे मथा एतरी मेहरबानी कईया अल्लाह अकबर मुझा प्यारा दोस्तो मुझे महबूब रसूलुल्लाह रहमत वाले नबी ॾिठो त ॿियनि नबियनि जी उम्मत जी उम्र हज़ारे साल ही महबूबन फरमायो मुंहिंजी उम्मत जी उम्र त 60 70 80 साल उम्र आहे महबूब हैरानगीअ में अची वियो आहे मुंहिंजो महबूब गमगीन थियो आहे पोइ मुंहिंजी उम्मत ॿियनि नबियनि जी उम्मत जे सवाब खे कीअं पहुचंदी अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा दिलबर हबीब न घबरा जीअं मां तोखे नबियनि में सरदार आला बनायो आहे त तुंहिंजी उम्मत खे ईअं उम्मतुनि में आला बनायो आहे कुर्बान दिलबर हबीब जे मकाम ता महबूब त निरालो आहे महबूब जे सदके हीअ उम्मत भी निराली आहे अल्लाह अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो 15 शोबान जी रात दादा तो सुभान अल्लाह वॾी अज़मत वारी रात वॾी बरकत वारी रात अल्लाह जो प्यारो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईसा रूहुल्लाह अल्लाह जो प्यारो नबी आहे आखिरी जवान नबी रहमत वारे नबी जे मकाम ता कुर्बान वञा 1,24,000 कमो पेश नबी आया सभिनि नबियनि जो मकाम हिक पासे आहे तो असांजे मदीने वारे जो मकाम अञा मथे हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकड़े पहाड़ वटां गुज़र थो करे मशहूर रिवायत अल्लाह अकबर अल्लाह जो प्यारो नबी नज़र थो करे पहाड़ जे मथां हिकड़ो नूरानी सफेद पत्थर अल्लाह जो प्यारो नबी पत्थर जे वेझो आयो चौधारी हथ पियो लाए वाह जो अज़ीम सुनो पत्थर अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो ओ प्यारा नबी ईसा हैरानगी में अची वियो भला अन्या भी न का वधीक हैरानगी वारी शय तोखे ॾेखारियां तांजी सुभान अल्लाह मज़ो न पीरी सुभान अल्लाह जे दिल सां कभी त बेड़ो पार थी अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ना मिले अल्लाह वाले जो अल्लाह से मिला देते हैं अल्लाह अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह कुर्बान मुंहिंजा प्यारा दोस्त ॾिसो त मुंहिंजे महबूब जे उम्मत जो अल्लाह ताला कीअं थो मक़ाम बयान फरमाए अल्लाह जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम हैरानगी में अची वियो अल्लाह ताला फरमायो ओ सुणो प्यारा ईसा इन पत्थर के लठण फरमा अल्लाह जे नबी इन पत्थर के लठाई पत्थर जरा जरा थी वियो अल्लाह जे प्यारे नबी अंदर प्यारा दोस्तों पत्थर जे अंदर नजर कई उन पत्थर जे अंदर एक अल्लाह जो मानो इबादत करे रहियो पत्थर जे अंदर अल्लाह जो बानो इबादत करे रहियो अल्लाह जे प्यारे नबी मुखातिब थी करे ओ अल्लाह जा बाना तू अंदर पत्थर में बंद थी करे बेरिया इबादत कंदे तोखे घणो टाइम थियो अर्ज़ तो करे सुना मूंखे ते 400 साल गुज़री चुका है घणा 100 साल
ॾाढा चओ 400 साल अल्लाह जो नबी हैरान के में थी वियो वाह जो इन जी इबादत बेरिया इबादत मुझे रब के ॾाढी प्यारी हूंदी आहे यार जेको दुनिया वारनि खे ॾेखारण ख़ातिर इबादत कंदो आहे रब खे उन जी इबादत न वणंदी आहे पर जेको दुनिया खां लिकी करे ख़ासि मुंहिंजे ख़ालिक अकबर जे लाइ इबादत कंदो आहे रब उन जा बेड़ा पार फरमाईंदो प्यारा दोस्त अल्लाह जी प्यारे नबी अर्ज कयो मौला हिन जी इबादत त इंतज़ाली आहे एड़ी इबादत दुनिया में केरी थींदी कोन हेड़ी इबादत त इन जी थींदी कोन एड़ी 400 साल जी बेरिया इबादत हेडे तवज्जो कजा अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा प्यारा ईसा हैरानगी में अची वियो आहे इन जी इबादत ॾिसी करे पर मां तोखे ॿुधायां जेको महबूब मदीने वारो ताजदार इमामुल अंबिया नबियुनि जो सरदार मोकिलींदुमि मां रब उन्हनि जे महबूब जे उम्मत जे मथां एतिरो त महिरबान हूंदुमि उन्हनि खे हिकिड़ी उन महबूब जे उम्मतनि खे मां हिकिड़ी शोभान में 15 शोभान जी रात अज़मत वारी रात ॾींदुमि जेके महबूब जा उम्मती उन रात में सिर्फ़ 2 नफ़िल पढ़ंदा हिन जे 400 साल जी इबादत खां वधीक सवाब अता सुभान अल्लाह या रण करे सुभान अल्लाह ये न महबूब जे सदके जेतिरो करम आहे उन करम खे त ॾिस मुंहिंजे प्रिय जी रहमत खे ॾिसी करे रण करे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर भाई हथ मथे करे जाओ भेड़ ये ना हथ मथे वेड़ो करे तो भेड़ महबूब जे सदके केतिरो करम उम्र त नंढी महबूब मुस्तफा के अल्लाह ताला पर महबूब न ख़बर वाकई तुझे उम्मत जी उम्र थोड़ी पर मां अल्लाह ताला इन्हनि जो सवाब सभिनी नबियनि जे उम्मत खां घणो फरमायो सुभान अल्लाह जी उम्मत में कंहिंजी प्यारा दोस्तो 1000 साल उम्र कंहिंजी 800 साल उम्र अल्लाह जो प्यारो नबी दाऊद अलैहिस्सलाम सुभान अल्लाह ॾाढा कोन जे अञा वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह प्यारा दोस्तो अल्लाह जे नबी वटि हिकिड़ी औरत आई या गालबन हजरत नूह अलैहिस्सलाम औरत आई अर्ज के सुना रब जी दरबार में दुआ घुर माई केड़ी दुआ घुरा से दुआ घुर मुके बच्चा त जमन था पर जल्दी फोत था थी वजन माई घणन सालन खां बाद में ओ सही बस उम्र थोड़ी थी ते मुझे बचन दी बस 200 साल जा या 300 साल जा चंदा फोत था थी वजन सुभान अल्लाह 200-300 साल उम्र थोड़ी राजा दरण करे सुभान अल्लाह अल्लाह जे प्यारे नबी ॾिसी करे माई ओ माई अल्लाह जी बानड़ी तुखे तुझे बच्चन के 200-300 साल उम्र थी मिले इन ते अञा चवें थी घटा पर आखिर ज़मान नबी जी उम्मत जी उम्र 50-60-70 साल 80 साल हूंदी पो तुझे उन जे निस्बत सां तुझे बच्चन जी उम्र त तमाम घणी हैरान के में अची वई ओ साईं भला पो जेकर उन्हनि जी एतिरी उम्र हूंदी पोइ त पंहिंजे वेहण जे लाइ घर बि न ठाहींदा एतिरी थोड़ी उम्र त अल्लाह ताला जे प्यारे नबी ॾिसी करे फरमायो ओ माई उहे एतिरियूं त महला तूं ठाहींदा जेके आसमाननि सां ॻाल्हियूं कंदियूं न तो ॾिठियूं न मां ॾिठियूं अल्लाह अकबर महबूब जो करम कुर्बान मुझे दिल पर हबीब जे मकाम ता अरे दिन के नबी मिलिया तो असां जा वक्त निराला जो नसीबन में यतीमन जो यार मिली पियो जोर सां जो सुभान अल्लाह इते वरी आशिक दा कई सुभान अल्लाह जो मां अर्ज़ कयां हो रहा सुभान अल्लाह ते मां कोन ॿुधाई सुभान अल्लाह दिल वारी रड़ करे हिकु दफ़ो सुभान अल्लाह
ॼन वञी ॿिया दर पिनिया पर आऊं अवाजे आसरे आऊं अवाजे आसरे या रसूल अल्लाह आऊं अवाजे आसरे ॼन वञी ॿिया दर पिनिया पर आऊं अवाजे कंहिंखे कहिड़ो दर नसीब कंहिंखे कहिड़ो तो असांजा वक़्त भला जो नबियुनि जे सरदार जो दर नसीब कुर्बान महबूब जे मक़ाम तां अरे महबूब जो प्यार पुछा करणी आहे त हज़रत बिलाल खां पुछा कर हज़रत बिलाल काफ़रन वट खरीद थियल अल्लाह अकबर हज़रत बिलाल मुझे महबूब जे मथा कलमो पढ़ियो काफ़र गरम वारीअ ते नंगो करे सुमारे मथा वज़नी वज़नी पत्थर रखंदा भले बचे ई न या बचे त ज़बान तां या रसूल अल्लाह मिटजी वञे वाह बिलाल तुंहिंजे इश्क तां कुर्बान वञा अरे ततल वारीअ ते गरम सुमारे करे वज़नी पत्थर मथो रखंदा वाह बिलाल तुझे मकाम ता कुर्बान वजा वरी वज़नी पत्थर लहना तज़बात या रसूल अल्लाह जा नारा हुजन वाह बिलाल जे इश्क ता कुर्बान वजा रात जो काफ़र सुमारे करे उदो सुमारे करे वरी कोड़न जूं मारू ॾींदा जिते कोड़ो लगे त प्यारा दोस्तो खल ई लही वञे दर्दन सां सॼी रात निंड न अचे ॾींहं जो तकल वारीअ ते उन्हनि फटन समेत सुमारींदा अल्लाह अकबर वरी वज़नी वज़नी पत्थर रखंदा बिलाल ज़बान तां या रसूल अल्लाह जो नालो मिटाए छॾ बिलाल चवंदो हो मां ज़बान ते न दिल ते या रसूल अल्लाह लिखी छॾियो अरे तव्हांजे लेके तव्हां चवंदा हूंदो त बिलाल खे अज़ाब ॾींदासीं त या रसूल अल्लाह छॾे वेंदो नबीअ जो दर छॾींदो बिलाल थो चवे अरे मुंहिंजो वार वार जुदा थी सघे थो पर हिन ज़बान दिल मां नबियुनि जे सरदार जो प्यार जुदा नथो थी सघे ॾाढा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह फितरत में बिलाली हूँ अरे मैं गैर से क्यों मांगू जब तेरा सवाली हूँ कुर्बान बिलाल जे मकाम ता प्यार रखदा हज़रत बिलाल जेड़ो रख सुन्नी तोखे मुबारक अल्लाह ताला तो अता सुन्नन के बिलाली प्यार नसीब फरमायो जोर सां सुभान अल्लाह जाओ अजा रड़ करे सुभान अल्लाह बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा इश्क हो वई त चल मदीने देखी जोक मज़ारा दा बण यार नबी दे सुभान अल्लाह तो जाओ अल्लाह अकबर दस्तगीर दस्तगीर अज हीअ महफ़िल पीरन जे पीर दस्तगीर जी यारीअ जी महफ़िल आहे कुझ यारीअ जो यारी वारे जो यारी बारी जन तुझी कईया रिज़्क़ में बरकत तन जे भैया पर आप जूना हेल ॾहूणा आहे दिए छो न थींदा अमीर तालिब मां मुझो मुर्शिद तूं यारी करण वारो कदे खुटंदो ना है कुर्बान मां पंहिंजे रब कामिल मुर्शिद आशिक़ शाह जे मक़ाम ता पाण फरमायो बा घर के रबाद हो जाई त यारी कर
जेकॾहिं मस्जिद गैरबाद हुजे यारी कर, ज़मीन गैरबाद कर हुजे त यारी कर, यारी कर तुंहिंजो कम आहे उनखे आबाद करण, पीरनि जे पीर दस्तगीर जो कम आहे। मुझे मुर्शिद रहबर जा मीरपुर माथेले खां कड़ी चाकर जे बरसां जरवार सरबिया उन जे बरसां हिकिड़ो ॻोठ हो जंहिं ॻोठ में 60 साल खां मस्जिद गैरबाद हुई। 60 साल खां मस्जिद गैरबाद हुई। मुंहिंजे रहबर कामिल जा कदम लॻंदा विया, घर घर यारी शुरू थी वई। ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर जे मस्जिद में हिकिड़ो माण्हू निमाज़ जे लाइ, प्यारा दोस्तो, निमाज़ पढ़ण जे लाइ तयार न हो। उहा 60 साल वारी गैरबाद मस्जिद सुणे दस्तगीर जे यारीअ जे सदके आबाद थी वई। ॾाढा रड़ करे भेज दस्तगीर जो दस्तगीर जी यारीअ जी करामत आहे। मुंहिंजा मुर्शिद फरमाईंदा हुआ, यारी करे चार उहा देगड़ी लहंदी न चुल्हे खां तूं बरकत अॻ में ॾिसंदे। ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। उहा लहंदी बाद में बरकत अॻ में। एड़ी खैरात का ॾेखार त सही। खैरात करे दुनिया में ॿियूं बि प्यारा दोस्तो या दुनिया वारनि जे लाइ जेको बि कुझु करे उन जो सवाब बाद में, पर यारी विराईंदे पोइ बरकत अॻ में। ॾाढा त सुभान अल्लाह त चओ न, अञा वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। कुर्बान पीरनि जे पीर दस्तगीर जे मक़ाम तां बस हिकिड़ी दस्तगीर जी करामत। कुर्बान ॿियनि खे पीर मिलिया, भाग उन्हनि जा भला जंहिंजे नसीब में वलीअ जो सरदार पीरनि जो पीर दस्तगीर आयो आहे। ॿिया दुनिया में गौस बणिजी आया, ॿिया दुनिया में कुतुब बणिजी आया, ॿिया दुनिया में वली बणिजी आया, पर वाह पीरनि जो पीर सभिनि जो सरदार बणिजी आयो आहे। पीरनि जो पीर दस्तगीर तो फरमाए, मूंखे रबी हुकुम जो अब्दुल कादिर जीलानी प्यारा बना मिंबर ते वेही ऐलान कर, कदमी हाज़िही अला रकबत कुल्ले वली अल्लाह। मां पीरनि जे पीर दस्तगीर जॾहिं इहो ऐलान कयो आहे, हर वलीअ जे गर्दन ते मां दस्तगीर जो कदम थकियल सुभान अल्लाह जे। तव्हांजी बैटरी हर चार्ज करणी थी पवे, पर महबूब जे इश्क में हिकिड़ो दफ़ो चार्ज थी वञे त सुभान अल्लाह। रड़ करे ज़ोर सां सुभान अल्लाह। कुर्बान पीरनि जे पीर दस्तगीर जे मक़ाम तां, कुर्बान पीरनि जे पीर दस्तगीर जे मक़ाम तां, पीरनि जो पीर दस्तगीर तो फरमाए, जॾहिं मां उहो ऐलान कयो, हर वलीअ जे कन ते इहो आवाज़ पहुचायो वियो, सभिनि वलीअनि गर्दनूं झुकायूं, मां दस्तगीर कदम जी मोहर उन्हनि जे गर्दननि ते लॻाई। पर एतिरे क़दुरु जेके क़ब्रुनि में वलीअ मौजूद आहे, उन्हनि जे कन ते बि आवाज़ पुॼायो वियो, उन्हनि क़ब्रुनि में गर्दन झुकाया। दस्तगीर तो फरमाए, मां क़ब्रुनि में वञी करे गर्दनुनि ते मोहर ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। को इंसान बदबख्त थी चवे, साईं मुंहिंजे मुर्शिद ते दस्तगीर जो कदम न आहे। अड़े तुंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि न आहे, दस्तगीर जो फरमाना कुल्ले वली ला, हर वलीअ जे गर्दन ते दस्तगीर जो कदम आहे। दस्तगीर जो फरमाना त वलीअ जे गर्दन ते कदम आहे, ॿिए ते न। पोइ अल्लाह तोखे पाण तो ज़ाहिर करे, मुंहिंजे मुर्शिद ते न आहे, तूं पाण तस्लीम तो करी, मुंहिंजो मुर्शिद वली न आहे। ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। ओ दस्तगीर जा गुलाम, तो असां भागन वारा, अल्लाह ताला उहो पीरनि जो पीर नसीब फरमायो आहे, जीअं नबियनि में आला मुस्तफ़ा मिलियो आहे, त ईअं वलियनि में आला पीरनि जो पीर दस्तगीर मिलियो आहे। अकीदो आहे त हथ मथे करे रड़ करे भेज दस्तगीर। दस्तगीर फरमा जेको मुंहिंजो
गुस्ताख हूंदो उनजी ज़ाहिर बातिन इज्जत महफूज़ न हूंदी। इज्जत उनजी महफूज़। पीरन जो पीर तो फरमाए मां अलीअ जे बजरे सां जंहिंजो प्यारा उनजे इज्जत जो ज़ामिन मां पीरन जो पीर दस्तगीर आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अरे हसनी दरबी ते आ, हुसैनी दरबी ते आ, कुर्बान पीरन जे पीर दस्तगीर दा। इन जे करे आशिक फरमायो मञो या न यारो अवां जी मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीरा। हाणे मां चवां जिए दस्तगीरा इन लफ़्ज़नि ते ॿई हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो ॿुधा जाओ मञो या न यारो। छो जो जेको न मञे त उनजी मर्ज़ी आहे। असां विढ़ण जे लाइ थोरी असां हथ ॿधी हीअं अर्ज़ कंदासीं मञो या न यारो अवां जी मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीरा। चओ जिए दस्तगीरा। पंजई तन बि आहिनि भलारे जो पासो अलीअ जो बजूबा नबीअ जो नवासो नबीअ जो नवासो। जे तुंहिंजो रूह ताणे वठ तो बेमाणे असांजे तजिया जो जियारो दस्तगीरा। ॾाढा ज़ोर खां सुभान अल्लाह तो जाओ। ॾाढा भेज दस्तगीर जो नारो। मञो या न यारो। ॿियो वटि असां वटि बम ऐं बंदूक त कोन्हे। असां वटि इहो उन्हनि वटि बम बारूद आहिनि, असां वटि महूअ जा दुरूद आहिनि। मञो या न यारो अवां जी मर्ज़ी असांजो त नारो जिए दस्तगीरा। ॾाढा जो सुभान अल्लाह। कुर्बान पीरन जे पीर दस्तगीर जे मक़ाम तां हिकिड़ो मुंहिंजे पीरन जे पीर दस्तगीर जो गुलाम आहे। पीरन जे पीर दस्तगीर जे हथ ते हुन बैयत कई आहे। मुंहिंजे कामिल रहबर फरमायो ओ मुरीद मां दस्तगीर जो ऐलान आहे। मुंहिंजो मुरीद ओला में हुजे मां ओभर में हुजां। मुरीद जे मथां मुश्किल अची वञे सद कण कम तुंहिंजो आहे मथां धक ॾियण मां अब्दुल कादिर जीलानीअ जो कम। जंहिंजो अक़ीदो आहे त दस्तगीर सद में साड़ी थींदो आहे उहो हथ मथे करे भेज दस्तगीर। अल्लाह अकबर। मुंहिंजा प्यारा दोस्त उहो मुरीदीअ में दाख़िल थियो आहे। कुझु महीना गुज़रिया साल गुज़रिया उहो रस्ते सां वञे पियो। मौसम ॾाढी सुठी बहार जी मौसम अल्लाह अकबर वञे पियो। प्यारा दोस्त ॾिठाई त जाॾे काॾे सावक पई नज़र अचे। अॻियां साओ गाह हो उन ते नांग पियो घुमे। हिन जी नज़र नांग ते पई आहे। हिन नांग ॾे ॾिसी करे चयो यार नांग इंसान जो दुश्मन आहे। इंसान नांग जो दुश्मन आहे। नांग इंसान जो दुश्मन आहे। जंहिंखे अॻ में वझ मिलंदो आहे उहो धक हणी विझंदो आहे। मत के बि मुस्लमान खे तकलीफ़ ॾे हिन लठ खणी करे उन नांग खे मारियो आहे। नांग मारींदो वियो उहो असुल में ॾिसण में त नांग हो पर असुल में नांग न हो। जिन्नात जे बादशाह जो पुट हो। मौसम जो मज़ो पियो वठे। हिन धक हणी उनखे मारे विधो आहे। जिन्नात हमिलो कयो हिनखे। प्यारा दोस्तो जिन्नात गिरफ़्त में वरितो आहे। वञी प्यारा दोस्तो खंबे खणी वञी जिन्नात जे बादशाह जे वञी अॻियां पेश कयो आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। जिन्नात जे बादशाह जे अॻियां वञी पेश कयो बादशाह हे तुंहिंजे पुट जो कातिल आहे। बादशाह ॾिसी करे चवण लॻो क़त्ल जे बजाए क़त्ल आहे। वञी हिनखे क़त्ल कयो। ओ जिन्नात जा बादशाह मुंहिंजो अर्ज़ आहे मां नांग सम्झी मारियो आहे जिन सम्झी न मारियो आहे।
मां बेखबरी में मारियो मुखे माफी मिले न न कत्ल जे बजाए कत्ल अल्लाह अकबर माफी न पी मिले जिन्नात जे बादशाह जो कत्ल जे बजाए कत्ल वनी हिन के कत्ल कयो ॾाढियूं मिनथू कयाई मेड़ू कयाई कोन मञो अञा वठी करे कत्ल जे लाइ वञनि पिया अञा ॿ टे कदम खयाई त पीरनि जे पीर वारी बैयत याद अची वई हथ मथे करे रड़ करे भेट दिल में ख्याल कई यार अॼु खां वधीक ॿी दुनिया में कहिड़ी मुसीबत ईंदी जेकॾहिं अॼु मुर्शिद न पतो त कॾहिं पवंदो जुमू जो रबर कामिल मुर्शिद आशिक जा फरमाईंदो अबा असांखे देर वारो मुर्शिद न खपे असांखे मुर्शिद खपे झटपट वारो केड़ो वॾी आवाज़ सां त चओ पाण फरमाईंदा हुआ ॾिसो त वण करे थो पियो हाणे कहिड़ा वज़ीफ़ा पढ़ंदे न कुरान पढ़ी सघे न कुरान खोले सघे हाणे इहो वण अचे थो हाणे कहिड़ो वज़ीफ़ो पढ़ंदे मुंहिंजे रब कामिल फरमायो त आ त मां तोखे वज़ीफ़ो ॿुधायां त दस्तगीर फरमायो त मां ओखीअ में ढक न ॾियां त अब्दुल कादिर न आहियां त ओखीअ ॾेई त सॾ कर पाण फरमायो इहो वण करे सिर्फ़ चओ पहुच पीर दस्तगीर वार कर दस्तगीर सॾ कर कम तुंहिंजो आहे तुंहिंजी मुश्किल खे हल कर पीर जे पीर दस्तगीर इहो वण हेॾे न ईंदो वरी दूसरी कंपनी वारे जे मथां कर ॾाढा त चओ अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां 12 सालनि जा ॿुॾल बेड़ा तारे सघंदो इहो वण छा आहे ॾाढा त चओ कुर्बान पीरनि जे पीर दस्तगीर जे मक़ाम तां अञा उन खे क़त्ल करण जे लाइ वतन पिया त मुर्शिद यादि अची वियो आहे दिल में ख्याल कयई यार मुर्शिद मदद न कंदो त ॿियो केरु कंदो दिल सां पियो रड़ियूं करे कीअं पियो सॾ करे जीअं भिटाई पियो भिट ते सॾ करे मीरा शाह मदद अची ता सुणी दादी अहीं अब्दुल लतीफ जो हसनी पीर तू हादी ओ बादशाह बगदादी कर का मार मुरीदन मुर्शिद एड़ो कर सुभान अल्लाह ॾाढा त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह आले नबी हुजे औलादे अली हुजे सुभान अल्लाह त सुभान अल्लाह चओ ना सुभान अल्लाह अल्लाहु अकबर पीरन जे पीर दस्तगीर के सदण लगो जिन्नात जो बादशाह सामो फिरी आयो आ तू केंजो मुरीद आ दस्तगीर जो सुभान दादा सुभान ए दस्तगीर बस या वरी करामत जेकी बची आई बे दफे में ए दस्तगीर दादा वाला भेज दस्तगीर जो नारो केंजो मुरीद आ जियार मां पीरन जे पीर सुणे बगदादी जवान दस्तगीर जो मुरीद अञा उन मुरीद ये ॿुधायो जिन्नात जे बादशाह में ॾकणी अची वई आहे ॾकी ॾकी करे दस्तगीर जे कदम दस्तगीर जे मुरीद जे कदमनि में किरी पियो आहे पंहिंजे जिन्ननि खे सॾण को वारो कयो अचो हे दस्तगीर जो मुरीद आहे असां जिन्ननि जो बि मुर्शिद पीरनि जो पीर दस्तगीर मथे करे भेज दस्तगीर अचो हिन खां माफ़ी वठो पर माफ़ी वठण खां बाद में वञी हिन खे घर सही सलामत पुॼाए अचो मतिलब दस्तगीर रंज थी पवे ॾाढा त भेज दस्तगीर जो हिते अल्लाह जे कामिल सुणे सजल सर मस्त जो कलम उथियो ॾाढा ॾाढा हे ॿुधंदे रग रग ठरी पने छा थो चवे सजल सर मस्त में आरदी घड़ोली भर दी हाँ में यार दी घड़ोली भर दी हाँ में हिक खुदा कनू डर दी हाँ में यार दी घड़ोली भर दी हाँ
दस्तगीर जा मुरीद आयो पर सच्चा सरमस्त जे मां मटिन भरण वारो मुरीद आया तो एकड़े ठुडकू सुडकू न मञो दस्तगीर के त छा थियो दस्तगीर जो शान त वलियत आ गए दादा तो सुभान अल्लाह जाओ ना छा तो चवे मैं यार दी घड़ोली भर दी हाँ तुम भी चो पर अल्लाह जे वली जा लफ्ज़ मैं यार दी घड़ोली हाँ मैं यार दी घड़ोली भर दिया मैं यार दी घड़ोली हमरे दादा मैं यार दी घड़ोली भर दिया हसन हुसैन अली दा जाया बार उम्मत दा जे सरते चाया मैं हैदर कर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ बचल फकीर सुभान अल्लाह तो जाओ ना अब तो दादा जोर से सुभान अल्लाह अनाग पेशेर आले जे तो दस्तगीर जे नाले वठण सां साईं गुलाम दस्तगीर सच्चा सरमस्त तो चवे दस्तगीर जे नाले वठण सां मुसीबत जा जंजीर ही टुटी वेंदा जे करे तोखे भी दुनिया जे मुसीबतन जंजीरन दुनिया जे मुसीबतन जे जंजीरन में तू भी कैद थी वियो हुजे त इनन सच्चा सरमस्त जे लफ्ज़न ते टुटन जंजीरा ते इते दस्तगीर जो नारो बुधा जा तुझे मुसीबत जा जंजीर भी दस्तगीर तोड़े छड़ीदो लफ्ज़ बुधी करे कबूलत जी घड़ी आखिर महफिल जेकी कबूलत जी घड़ी थींदी आ ये लफ्ज़ बुधी करे इश्क जो इज़हार कजा बेड़ा पार थींदा छा तो चवे पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम की तेज में टूट तजीरा अपने करे भेज दस्तगीर दे मारो मुंडे मेरे करी छे दुनिया की मुसीबत डरन जो दुनिया की कैद जो करू कुंडन जो दस्तगीर के मत करो अली जो इनाम सद कर कम तू जो बंदाद मा मदद कर पीर जे पीर दस्तगीर जो कमा अरे निके कादा हो काबिल जी दामन में चलो मेरा पार की दस्तगीर अत मत करे भेज दस्तगीर जो मैं यार दी घड़ोली भर दी हाँ मैं यार दी घड़ोली भर दी हाँ वरी लफ्ज़ जनी था पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम की तेज में तजीरा मुर्शिद में कामिल मुर्शिद कर दी हाँ मैं यादी घड़ोली भर दी हाँ मैं यादी घड़ोली भर दी हाँ जोर सां तो सुभान अल्लाह जो हथ मथे खणी भेज दस्तगीर जो ना ये थकल न इश्क वारी रड़ कर भेज दस्तगीर करी वेंदी हथ मथे करे बस जरा दवा को न छॾो मां छॾी पिया अस्सलाम वालेकुम